जिते बेस पोड़ा पीर सन माण्हू लावार सुला चार ॾिसी जिते परचा खणी दवाउनि जा पिनंदे कई बीमार ॾिसी 100% समझी वन जाए साए मुझे सिंधु दई जिते मुलाज़िम करे हड़तालूं घुरंदे पंहिंजी पघार ॾिसी जिते वतन कार्ड वठण लाइ लाइनूं लॻल कतार ॾिसी जिते मुलाज़िम कर हड़तालूं घुरंदे पंहिंजी पघार ॾिसी जिते वतन कार्ड वठण लाइ लाइनूं लॻल कतार ॾिसी जिते मज़दूरनि जे पिड़नि ते सवे बीठल बेरोज़गार ॾिसी जिते ज़ंजीरुनि में सबीलुनि जा ॿधल गिलास गफ़ार ॾिसी ओ जिते ज़ंजीरुनि में सबीलुनि जा ॿधल गिलास गफ़ार ॾिसी 100% तूं समझी वञे जाए साए मुझे सिंधु दई अस्सलाम वालेकुम सिंधवासियो खैरा जे सर ॾे खैर हुजे अल्लाह साईं नूर में मुनहालाई खे बि वॾी जमार ॾे जंहिं दुनिया में सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निमा आणे असां सिंधियुनि जो ॻाट ऊचो कयो आहे पंहिंजनि खे सपोर्ट कयो ऐं सकाफ़त खे प्रोमोट कयो दुनिया में सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड नमहा नूर में मुनहालाई खाद में सकाफ़त खैरा जे सर ॾे खैर हुजे हलो त हली ख़रीदारी करे सिंध जे सकाफ़त जो शान ऊचो कयूं दुनिया में सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड नूर में मुनहालाई खाद में सकाफ़त वधीक राब्ते लाइ हाला बाईपास हाला फोन 033328525152